अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब में एक वॾो मोड़ अची चुको आहे। तव्हां ॾिठो त सोडल वॾो कमु करे वियो, यानी गुलपरी खे वठी वियो ऐं मुराद पंहिंजे सौट सां धोखो करे वियो ऐं रहज़न ऐं ककर वारा जेका उहे वठण बि आया। हाणे छा थींदो दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां। मुराद उन्हनि खे हथु जोड़े जान छॾाईंदो ककर वारनि खां, इहा ई ॻाल्हि कंदो, ॿ ॾींहुं मोहलत ॾियो। जेका गुलपरी आहे असांजी भेण, यानी उहा नथी मञे, मां उनखे परचाए वठां, ॿ ॾींहं खां पोइ तव्हां वठी वञिजो। होॾां हू मस्त वेंदा, पहिरियों मञींदा कोन, पोइ सिधो मंसूर ख़ान वटि वेंदा, उनखे चवंदा ऐं शानवाज़ ख़ान खे बि चवंदा हीउ मसइलो असांजो हल करे ॾे, असां सां मुराद धोखो करे थो, राज़न ककर वारा। हेॾां मुराद कोशिशि कंदो पंहिंजे भाइरनि सां गॾु सोडल खे ॻोल्हण जी, लेकिन सोडल सुखियो हथ न ईंदो। छा सोडल निकाह कंदो? न बाबा, सोडल निकाह बि न कंदो गुलपरी सां। फ़िलहालु हू वञी के हितो इन लाइ वठी वियो आहे त जीअं इहा शइ होॾे न वञे, ऐं वॾो कमु करे वियो आहे सोडल। ऐं दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां त इन हरकत सां मंसूर ख़ान जा रस्ता खुली वेंदा ऐं इहा जेको होॾो वरी अली ख़ान जे मथां हमिलो थींदो। हमिलो करे करे शानवाज़ ख़ान जा माण्हू, हाशिम वारा, ऐं मसइलो वधी वेंदो। मुराद ईअं सोचींदो इहो हमिलो मंसूर ख़ान या ककर वारनि करायो आहे, पोइ अहिड़े हिसाब सां इन जो गांजो पइजी वेंदो। थी सघे थो अली ख़ान पूरो थी वञे, हीअ छोकिरी रहिजी वञे, इहा फिरी गिरी मंसूर ख़ान खे मिले। अहिड़े हिसाब सां ड्रामे जी अॻिते कहाणी वञी बीहंदी। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।